5 ॼणा हुजनि मूंखे फलाणे खाते में मोकिली आहे मूंखे फलाणे में फलाणे तितर कोन्हनि खे गोॾ मामा हूंदो बग़ैर गोॾनि ते हथ हणी चए सुधरियो कोन पीउ जी परी न कयव सो असांजे अबे जी पर त इहा आहे साईं गुनाह थी वञे त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा बि फरमायो इन दमात लासी तुतफी गज़ब रब मौलवी परचाइण ॾुखियो वॾेरो परचाइण ॾुखियो होदार परचाइण ॾुखियो सूबेदार परचाइण ॾुखियो रब परचाइण ॾाढो सवलो अथव मता केरु न ॿुधा वई असां त मुला चवंदा आहिनि उठ कतार ठाहे या ॾाकण ठाहे प्रोपाइगेटनि जा पंहिंजा जे कोठे ते चढ़णो हुजे त बि ॾाकण ते त चढ़बो न एसपी साहब सां मिलणो हुजे त पटे वाले सां खे त राज़ी कबो न अल्लाह अकबर किथे पटे वालो किथे पुनहलो रब अल्लाह अकबर शर्म बि मुला न आई तोखे अहिड़ो मिसाल ॾींदे रब पाण तो जमान तो चवां फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल इन्नल्लाह यअलमु व अंतुम ला तअलमून अल्लाह मिसाल ई न ॾियो वलहुल मसलुल अला हुनजो मिसाल ई आला है हुनजो मिसाल ई यूसुफ अलैहिस्सलाम सभिनी जो चवण त असां गुनाहगार यूसुफ ईअं न चयो त मां पाक पहुती आहियां सुभाणे अलाह चयो त क़ुरान पढ़ा हमरा पढ़ भला तेरे सिपाही मुंडो न तो खोड़ हेदे बरो जा हाफिज़ को बरो को पढ़ी टिकी जाड़े भी दी फरमाई तो वमा उबर्रि नफ्सी तेरे सिपाही मुंडो साईं बैठो आहे हाणे इहा ई लॻे थी थिएव त चयो साईं साठे मदरसे में पढ़िया आहिनि वदन जी पर छॾनि बरो मां छा कयां वमा उबर्रि नफ्सी इन النفس लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी इन रब्बी गफूरुर रहीम सुभान अल्लाह मां काथे तो चवां त मां बली आहियां गुनाह खां इन النفس लअम्मारतुम बिस्सूइ पर मां लिखियो आहे नफ्स 3 क़िस्म आहिनि तव्हांखे ॿुधणो आहे ॿियो मौज़ू हिकिड़ो नफ्स अमार जेको गुनाह जो हुकुम करे फरमाई त नफ्स हुकुम कंदो आहे गुनाह जो बचंदो हो इल्ला मा रहिम रब्बी जंहिंखे केरु बचाए साईं यूसुफ अलैहिस्सलाम बि छा चयो माअज़ अल्लाह अल्लाह बचाए हाणे तव्हां चओ आमीन हाणे अल्लाह बचाए पोइ वरी मुसलो विछाए बीह रहे उलमा लिखियो आहे गुनाह जो मुख साईं वारा अची विया मां बयान कयां साईं वारा कोन आहिनि माना न त तूं मूंखे चेहरो छॾी बाक़ाइदे चेहरो भरो थो आई असां असांखे त असां ॾाढो चढ़े था 7 ॾींहं आहे यूसुफ अलैहिस्सलाम छा चयो त अल्लाह बचाए साईं दर त बंदि हिन ताला लॻा पिया आहिनि भॼ त सही सुभाणे अलाह चओ उलमा लिखियो आहे गुनाह खां बचण जे लाइ हिकिड़े क़दम खणण जेतिरी बि तौफ़ीक़ थी हिकिड़ो क़दम बि खण गुनाह खां बचण लाइ सुभाणे अलाह मां पर हुजे मां हथ की रखिया कंहिं बुज़ुर्ग खे पुछो जन्नत घणी परे आहे जन्नत क़दम ई 2 सुभाणे अलाह साईं सस्ती जन्नत ॾेई वञा पोइ माना महिरबानी कयो अचा त वरी इंतज़ार न करायो साईं जन्नत 2 क़दम मुलनि असांखे ॾियारे छॾियो जन्नत क़दम ई 2 साईं कीअं कि हिकिड़ो पंहिंजो क़दम पंहिंजे नफ़्स जे मथां रख त ॿियो क़दम तुंहिंजो जन्नत में पहुची वेंदो जन्नत घणा क़दम आहे साईं हिकिड़ो क़दम भॼण जी कोशिशि जो साईं हिन तरह बद लॻा पिया ताला लॻा पिया आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो साईं मां काॾे वञा यूसुफ भॼण तुंहिंजो कमु आहे दरवाज़ा टोड़े तोखे सलामतीअ सां ॿाहिरि पहुचाइण मूं पुनल रब जो कमु आहे अजीब लफ़्ज़ आहिनि क़ुर में साईं उन करे सट न पोयां कंहिं ज़ुलेखा क़ुर में कोन आयो असां अफ़ज़ा आहे पंहिंजे उस्ताद खां पुछी अचे मां त न पढ़ियो आहे ऐं त मां बि उस्ताद पढ़ण मूंखे चवंदो त साईं बादशाह ज़ुलेखा नालो क़ुर शरीफ़ में किथे बि कोन आयो आहे इहे बसि तफ़सीली रिवायात साईं अज़ीज़ मुर्स न साईं अज़ीज़ मुर्स सुभाणे अज़ीज़ बुमाई करे छॾी आहे मां तो कराए चयो त मां जा बि साॻा नाला त मर्दनि जा बि साॻा नाला मां वायो थो मां इहा मर्दो आहे इमरात
इमरातुल अजीज अजीज जी ज़ाल इहो कुरान में आयो आहे नालो कोन आहे अथसि अजीज जी घरवारी त हुई दरजो खोलियो त खामद अजीज पिछवा साम्हूं यकदम माई पासो पर आयो कि जेको तुंहिंजे घर वारनि सां बुरो इरादो करे ने कि कहिड़ी सज़ा ॾियूं जुमो हुजे हा त मां वरी ॿियो लफ़्ज़ चवंदो हुयो मुशरिक कूड़ो बि हूंदो आहे मुशरिक ॿियो लफ़्ज़ कोन थो चवां मूवी पैदा भरनि वरी अहिड़ा ट्रनिक जो मुंहिंजे नेट ते वञी रखंदा आहिनि मां चवंदो अलाए छो तव्हां भरो त दिलि कोन था करो मां जिथे वाइदो करे था पहिरियों या आख़िरी साईं भाई साहब का पोइ तव्हां कॾहिं उन ज़िंदगी में भाई साहब दावत करणी ॻाल्हियूं सचूं करे वञा मां फ़क़ीर माण्हू वरी कंहिं दावत ई कोन ॾे वो ख़राब गाल कंदा आहिनि माई मर्द पाण में वेठा हुजनि त माई पे पुछेसि त कर ख़बर तूं मूंसां कीअं ठहियासीं कि मूं त ई कारो तोसां केरु ॻाल्हाए कोन्हे पर मुंहिंजो बि यार थो थिए कोन्हे सो तव्हां जे बि मान मौली अचनि था कोन बात रहे त मूं फ़क़ीर खे वारो ॾियो मां पंहिंजो वरी जुमो कोन छॾियां समझिया नहीं साईं समझिया नहीं समझिया हाँ समझियो महिरबानी सी सही है तुझे घर सां वरी पाण ई चए पई न युस्चन न कैद कयोसि भला चई त सघे पंहिंजो फांसी ॾियोसि फांसी ॾियारियोसि इहे बि न पई चए त पता सुभाणे जहिड़ो हुजे त पोइ मनी ॾाढा सटा ॾेई वरी नौज़ बिल्लाह आहे पनाह के ठाकुर भी फरमा इन तमातल आसी तुतफी गज़ब रब हिकड़ो गोढ़ो गाड़ सुभान अल्लाह हिकड़ो गोढ़ो गाड़ त सारी जिंदगी जा गुनाह माफ़ करे जन्नत जो मालिक करे छॾिया बेटा बरसा बीठो साईं तव्हांजी बरकत थी न त कोन्हे पियो सची ॻाल्हि ॿ टे दफ़ा सोचियूं बि दिलि में कि त जे रोअण सारी झो त राति जो ॾींहुं रुआ सुभान अल्लाह वियासीं राई वटि बुज़ुर्ग वठी विया हाणे त करे सलाह ई कोन थो करे जेसिताईं तव्हांजो सुधरण जी उमिरि गुज़री वई हाणे करे सलाह ई कोन थो करे वियासीं पोइ मौलाना मोहम्मद उमर पालनपुरी फ़क़ीर बि गॾु ॾाढी पोइ रखी रहमत उहो बयान पियो फरमाए थी त असां में बाबा निमाज़ बि आहे रोज़ो बि आहे दीन बि आहे बिस्तरा बि खणूं था तश्कील बि आहे रोज़ो असांखां छॾाइणोसीं बुज़ुर्ग सची ॻाल्हि उन्हनि पाण थी सघे त मूं वटि कैसेट हुजे मां वठी आयुसि बेटा ई को ॻाल्हि करे साईं त जे रोअण सारी झो त राति जा ॾींहं रुआ सुभान अल्लाह साईं हाणे न क़ुरान ते सुभान अल्लाह कयो न भिटाईअ ते हाणे छा कयां भला वरी हाफ़िज़ खे ॻाल्हाए पोइ सुभान अल्लाह कंदव त हिन खे पैसा न ॾींदा त हे राज़ी न थींदो आहे थी त जे रोअण सारी झो त मूंसां मथे मिलियो यार रुगो पाण में कचहरी कंदव छा मां फ़क़ीर सैयद यार ॿाहिरि आयो आहियां मूंसां बि कचहरी करे हा हा रुगो पाण में कचहरी कंदव त मां ॾेई वियो तव्हां एमक्यूएम खां वधीक ॿधी था ॻाल्हाए छा जे रोअण सारी झो सुभान अल्लाह जे रोअण सारी झो त राति जा ॾींहं रुआ लाड़े लुड़क अखियुनि में पहिरें हूं दब मां आशिक़ अब्दुल लतीफ़ चए धरती सभु धुआं लुड़कनि साण लतीफ़ चए मौला जी वरी अलाह साहब पवत कान तूं गुनाहगार तुंहिंजा हक़ गुनाहगार तुंहिंजी अलाह किथे ॿुधंदो पोइ छा कयां इहे पोस्ट ऑफिस जो दॿो इहो भर त हो वरी छा थो चए मक़ाद रब मञींदा आहियो क़ुरान त भला पढ़ां जे नथा मञो त मूंखे ॾियो त मां गाॾी करे आयो हां खणी वञा त हाणे ॻोठ मां क़ुरान मञींदा आहियो साईं सही पोइ महिरबानी क़ुरान ते इहो थो चए वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम उन रब छा थो चए माना सॼणो तुंहिंजो कमु आहे पुकारूं तुंहिंजो कमु आहे जी जी करे जवाबु ॾियणु मां पुनल रब जो कमु आहे मूंखे सॼो त सही मूंखे पुकारियो त सही मुंहिंजे दर ते अचो त सही मुंहिंजे दर जे अॻियां गिड़गिड़ायो त सही तुंहिंजे अचण में देर आहे मूं पुनल रब जे राज़ी थियण में काई देरि कान्हे का मुंहिंजो दोस्त आहे हो चवंदो भिटाई भरिसां बीठो भिटाई भला तर्जुमो त कीअं पहिरियां क़ुरान पढ़ा पोइ मन एतबार थिएव या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीअन इन्नहु हुवल गफूरुर रहीम यारो सोनियूं आयत तो पढ़ा हिन ई क़ुरान शरीफ़ मां 30 सिपारनि वारे मां सुभान अल्लाह तव्हां वटि घणा त आहिनि 40 हा न
बकरी खाई वई मौलाना शकुद्दीन पर रहमतुल्लाह अलैह फरमाए तो कुरान खुदा जो वरी खाई वई बकरी कुरान बकरी खाई हो है वरी तो बकरी खाई या इबादियल्लज़ीना कुरान सा मजाक कुरान सा मस्करी कुरान सा ठठो अंग्रेज़नि कोशिश कई सही हज़ार हा कुरान नऊज़ बिल्लाह जलाए छॾिया हुननि जॾहिं हुन समुंड में वहाए छॾियूं कंहिं जो धीअ जा पुट हेड़ा हेड़ा अंधा छहनि 8 सालनि जे ॿार में बि अल्लाह क़ुरान महफ़ूज़ करे छॾियो आहे केतिरा क़ुरान मिटाए केतिरा मिटाईंदे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सुभान अल्लाह न त छा बरो तो छा क़ुरान हुनखे बि साईं था चवनि क़ुरान जे सदके इज़त आहे नी सही सैयद हालनी में खोड़ है ने मुखे रुगो छोकर ये कुरान जे सदके दुआ कर अल्लाह कुरान ऐं नबी जे कदर करण जी तौफीक अता फरमाए आमीन चओ या हसरतन अलल इबाद अल्लाह हमाया रसूल सही सूरत यासीन जो ये पढ़ा भला तो को बेन के ता पढ़ायो पाण में यार याद कयो अच करे हम तौर बुधाई वने या भला मुंजो बुधी वने यार उम्मत लगे थे बुधाया वनी की या हसरतन अलल इबाद मा यअतीहिम मिन रसूलिन इल्ला कानू बिही यस्तहज़िऊन अल्लाह मयार देनी है जेके भी आया मुंहिंजा नबी आया जेके भी रसूल आया माण्हू हुननि ते मस्खरियूं कंदा हा माण्हू हुननि ते ठठो कंदा हा बरो तो खोड़ पे दारू लंडारी हमारे अंदर मस्खरियूं दे वने कटरू चवंदा न अल्लाह कुरान में भी चयो आहे नबी जो सुन्नत ते मज़ाक जशन पुट करे थी हो कटड़ो थयो जशन में कोंधो अचे नऊज़ बिल्लाह है दाढ़ी तुंहिंजी कूड़ी पई आ जिना तू पे तो करी शराब तू पे तो करी रिश्वत तू पे तो वठी सब सॼी दुनिया जा गुनाह तो में तू आशिक रसूल नऊज़ बिल्लाह असां फिरल आहियूं चवे तो कोन थो चए अरे हो आहे जशन असां मिशन वारा सुभान अल्लाह चओ न मक़सद मिलादी हो थो पर अला केॾी महिल बुज़ुर्ग पहुचनि मां तो चाह त नबी साईं जी विलादत जी जंहिंखे ख़ुशी न आहे उहो बेईमान आहे तव्हां बि चओ नबीअ जे मीलाद जी जंहिंखे ख़ुशी न आहे उहो बेईमान आहे नबीअ जे मीलाद जी जंहिंखे ख़ुशी न आहे उहो काफ़िर आहे नबीअ जे ॼमण जी जंहिंखे ख़ुशी न आहे उहो लानती आहे ऐं जंहिंखे वरी नबीअ जो मिशन न वणे उहो बि लानती आहे गुरू मिड़ई कुझु गप जो जॾो आहे रुगो जशन न मिशन मक़सद मिला त जलसो न रखो त मां ॾे वञाई न जलसे जो तव्हां उनवान ई रखियो आहे हुज़ूर जो सॻो चाचो आहे अबे अब्दुल्लाह जो सॻो भाउ आहे अब्दुल मुत्तलिब जो पुटु आहे एॾी हुज़ूर जी मीलाद जी ख़ुशी कई पंहिंजी सोबिया खे आज़ादु करे छॾी मूं वटि हालानीअ में मुला सेवाइज़ करे वियो कि अबू लहब के कह ॾिठो त किथे आई थी जहन्नम में विझी करे ख़बर कि मां हीअ बांधी जेका आज़ादु कई ही बांधी जेका मां आज़ादु कई ओतिरो मूंखे पाणी मिलंदो आहे मां पीअंदो हाणे चओ त भला मुराद तूं कोन थो करी पढ़ा भला क़ुरान पढ़ा सही मञी तो क़ुरान जा मुला जा सट तब्बत यदा अबी लहब व तब पुछा सादी यदु छाखे चइबो आहे यदु माना हथ साईं यदु माना यदा माना ॿ हथ इसम तस्नीअ जो सीगो आहे यदा माना ॿ हथ आङिरियूं हथ में हूंदियूं आहिनि कोन हूंदियूं आहिनि टिट ॾेई थो चए त तब्बल लक या मुहम्मद अलहाज़ा जमाअतना हुज़ूर जो चयो या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ या अय्युहन नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून चओ त अल्लाह खां सवा को कारसाज़ न आहे अल्लाह खां सवा को ख़ालिक़ मालिक राज़िक़ न आहे अल्लाह खां सवा को हाजत रवा मुश्किल हिन ते पटको ॿधो आहे तो वारे तब्दीली आ जा मेरो लफ्ज हो इहो सिखाए अल्लाह खालिस तौहीद सही अल्लाह ताला से होने का यकीन गैरुल्लाह से कुछ न होने का यकीन सही असां दोस्त आहे केड़ा कॾ पोइ मेहराब लथासीं ॿ दोस्त असांजा भोग ई नालो कोन थो पड़ा गिला न थी पए हाणे कंहिंसां भोग कनि कॾ हो हिकिड़ो जॾहिं
पिटाई पियो छो जी मेरा पेट पियो फाटे हिन मज़ाई चुप करे बैठा वे तहां तबलीग से उते फिटी करे आयो था अल्लाह ताला से होने का यकीन जो खणी असां मुल्क की प्यारी जमात अल्लाह उन्हनि जे इल्म में अमल में उन्हनि जे कम में अल्लाह ताला बरकत अता फरमाए अल्लाह ताला से होने का यकीन गैरुल्लाह से कुछ न होने का यकीन सब कुछ के तो करे सही खालिक केरा मालिक केरा राज़िक केरा हाजत रवा केरा मुश्किल कुशा केरा सतरो कर सता बख्शण वारो केरा सतरो बेटा बरसा बैठो सही के सतरो कर सतार उघारी आहिया सुभान अल्लाह असाने ते हिकिड़ो आहे क़ुरान शरीफ़ मथे ते खणी रखी जी मां भेटदा थो अचां क़ुरान जो हाफ़िज़ न मञी त गाटो टोड़ींदो आहे बेटा इहो चए पियो हाफ़िज़ आहियां मां यार फ़क़ीर सेठ मां यार दुआ करण वारो मां पिटण वारो कोन्हे को सतरो कर सतार उघाड़ी आहियां ढक ज ढकण हार ॾेई पांद पनाह जो मुंहिंजे मदायुन जी सुगड़ सां ॾिठो मुंहिंजे मदायुन जी कल फिरिया पेई कॾहिं को साकी न थिया डोरा पा ॾेई आशिक़ अब्दुल लतीफ़ चए साजन सभेई मुंहिंजो ढक में ढोल ढिलाई बे तो तरिया का खुदा करे मुखे अचे कि त ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयुस तुंहिंजे दर हिन जी ठकदार लॻी पई आहे प्रभु छा थो चए उदऊनी अस्तजिब लकुम सॼण तव्हांजो कमु आहे जी जी करे जवाबु ॾियणु मां पुनल रब जो कमु आहे बेटा इहो ॻाल्हि करे सही मतिलबु भला बेटा ई मञी त ठीकु आहे चए थो मां त चवंदो आहियां बेटा क़ुरान जो तर्जुमो कयो सही पाण ई चई जे तो बेत भाया साईं आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे ॿियो हिकिड़ो शेर पुराणो पढ़ियल आहे खुदा करे अचे चए थो आहे अब्दुल लतीफ़ ते राज़ी रब रहमान सुभान अल्लाह अल्लाह जे बलंद रब राज़ी आहे साईं रहमतुल्लाह जी माना ई आहे अल्लाह जो हुन जे मथां रहमत हुजे अल्लाह जो हुन जे मथां ऐं साहबी जो नालो ईंदो आहे त छा चवंदा आहियो रज़ी अल्लाह हेॾा वाइद कीअं ॿुधा अथव मौलविन खे काकड़ा पइजी आहे तव्हां उते जो उते रहमतुल्लाह माना अल्लाह जी रहमत हुन जे मथां हुजे सहाबी जो नालो अचे त रज़ी अल्लाह माना अल्लाह हुन खां राज़ी आहे लक़द रज़ी अल्लाह अनिल मुमिनीन अल्लाह तो चए त मां मोमिननि खां राज़ी हां रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अन्हु उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ़्लिहून महबूब तुंहिंजा सहाबा उहे हिन मां पुनहलो रब उन्हनि खां राज़ी हां साईं रज़ी माज़ीअ जो सीगो आहे उस्ताद साईं जेके तव्हां पास्ट टेंस कंदा आहियो अल्लाह हुननि खां राज़ी थी चुको आहे अल्लाह खां राज़ी थी चुका आहिनि والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم बशारत ॾेई वञा यार मानी न खारायो त न खारायो खीसो टाफी सां मां सॼो भरे आयो सभु टाफियूं खाई खीसो ख़ाली करे पछाड़ी हिकिड़ी वञी बची आहे हा खाई वेंदुसि तकी रखंदे मता तव्हां केॾे आया बिस्मिल्लाह साईं अल्लाह तो चए त मां टिनि जमातुनि खां राज़ी सुभाणे अल्लाह खणी चओ भला घणनि जमातुनि खां रब तो चए मां मुहाजिरनि खां राज़ी मां अंसारनि खां राज़ी चओ न वत्तबऊहुम बिइहसान जेके इन्हनि जा ताबेदार आहिनि मां उन्हनि खां बि राज़ी हुजी हां हिते रहिया ठरी पवई हां सुभाणे अल्लाह रब तो चए त मां मुहाजिरनि खां राज़ी रब तो चए त मां अंसार खां राज़ी जेके उन्हनि जी ताबेदारी था कनि जेके उन्हनि जे कढ था लॻनि मां पुनल रब उन्हनि खां बि राज़ी लफ़्ज़ हिकिड़ो चवां नाराज़ कोन थींदव थींदव त छा आहे मानी तो कान खाराईंदव बाक़ी हिन खां पोइ ॿी कहिड़ी सज़ा ॾींदव कढ सहाबा मुहाजिर अंसार जे
कढ लॻियो कढ त कुतो बि लॻंदो आहे कढ कुता थी कढ न लॻियो रब तो फरमाए वतबहुम बिइहसान इहसान सां भलाईअ सां ताबेदारीअ सां जेको साहब मुहाजिरन ऐं अंसारन जे कढ लॻंदो फरमाईंदो रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु अल्लाह सहाबा खां राज़ी आहे सुभान अल्लाह मुहाजिरन खां राज़ी आहे अंसार खां राज़ी आहे जेको सहाबा जो ताबेदार रब तो फरमाए त मां सहाबा जे ताबेदार खां बि कोन रब राज़ी आहियां किथे जलाएगी क्या उसको नारे जहन्नम अल्लाह वारे अजीब लफ़्ज़ क्या है जलाएगी क्या उसको नारे जहन्नम जो इश्क़े रसूल खुदा में जला है इब्राहिम साहब नालो मां खणी वियुसि न सही मुशरिकनि छा चयो न जो पिया पुॼी सघनि साईं मां बस तकीअ बस कई ईअं न करे महिरबानी करे अलाह खे मन यार ठही को वॾो कोन हा साईं ईंदो ख़ुदा कंदो ईंदो हा तक़ाज़ा अथसि फोन जो मुहकारो मां त कहिड़ो शुरू कया हिन जी टी ख़बर न हुजे सिंध जो इहे 5 मिंट बि कोन था बंदि करे सघो जलाएगी क्या उसको ना इब्राहिम खलील हज़रतूह सारियो से बाहे बारे उदो तव उलमा खां हज़रत जिब्रील आयो साईं हुकुम कर इसराफील खे वठी आयो हां हवा उड़ाया मींहुं वसाया बाहे बरे जे अलाह मोकिलियो त रब खे त ख़बर आहे पर रब मोकिलियो न आहे पोइ मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे सुभान अल्लाह बस खुदा करे मूंखे सम्झाइण अचे तो को सम्झण अचे अल्लाह नबीअनि सां बि ॻाल्हाईंदो आहे त वहीअ जे ज़रिए जिब्रील वञ हुजूर जे मथां हे पैगाम खणी वञ कुल हुवल्लाहु अहद कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ सही सम्झो था अल्लाह जो जिब्रील न तुंहिंजी ज़रूरत न इसराफील जी ज़रूरत न मीकाईल जी ज़रूरत न इज़राईल जी ज़रूरत या नार कूनी बरदम व सलामन अला अल्लाह कैसा ॻाल्हायो साईं बाहि सां या नार मना बाहि मोदी जा तब्बलक या याद दिया तो साईं तब्बलक या मोहम्मद अलहाजा जमातना हुजूर जो सगो चाचो नालो छा होसि अल्लाह छो असां लहब चवंदा जो आहे त हम जो सब ॻाल्हियूं ॿुधल आहिनि अबू लहब माना लहब जो पीउ लहब अरबी में चइबो आहे बाहि खे माना एॾो सुहिणो हो मानस चंदे तूं लहब जो बि बाहि जो बि शोले जो बि तूं बाबू आहे नालो नथो अचे पोइ चवंदा मूंखे आयो मुलनि दीन जो खानो ख़राब करे छॾियोसीं हिन जॻह बोस्की पग दीन खे ॿधराई आहे साईं जशन ई कोन था कयो तब्बलक या मोहम्मद नऊज़ बिल्लाह तुंहिंजा हथ भॼन हिन लाइ तूं असांखे जमो कयो हो हुजूर जे चाचे जी बि पुनहलो रब एतिरी बेअदबी गुस्ताखी बर्दाश्त न करे सघियो तूं सॼे दीन हुजूर जी मुखालिफ़त कंदो करी सुन्नत तोखे वणे कान थी शरीयत तोखे वणे कान थी दीन तोखे वणे कोन थो अल्लाह वारा तोखे वणनि कोन था मां साईं जन्नती आहियां ओ लोटू चलवा अंधनि जी ख़ैरात खाई बि दे खणी बि दे सच्ची ॻाल्हि अथव अल्लाह साईं ही जेका मां आयत पढ़ी न जन्नत में वञण जे लाइ अल्लाह ताला नुस्ख़ो ई हिकिड़ो ॿुधायो इहो साईं पढ़ी वञा हाफ़िज़ जे फोन मूंखे खणी मुंहिंजो ब्लड प्रेशर खे लो थो थी वञे रही खुई टाफी ख़बर त खसे अल्लाह वार साहब अल्लाह चवण अल्लाह वार साहब तब्बलक या मोहम्मद अलहाजा जमातना अल्लाह हथ भञई इन करे तो असांखे जमा कयो हो सही सम्झो था सुना अल्लाह हुजूर जी एतिरी बेअदबी बर्दाश्त न करे सघियो अने हे त अल्लाह जी महिरबानी थई महबूब मोहम्मद मुस्तफा जी दुआ क़बूल न त कॾो को सुअर ई बांदर थी वञी हा अॼु को कोन छा मां तव्हां खां तो पुछां ॿुधायो कहिड़ो गुनाह हुआ जेको असां में कोन्हे जेको अॻिन उम्मतनि में हुआ सभिनी जा गुनाह असां में वजअल मिनहुमुल क़िरदत वल खनाज़ीर व अबदत तागूत ये हुजूर जी दुआ क़बूल ढकिया वेठा आहियूं अल्लाह वारे अजी लफ़्ज़ ढके जो से ॾाढो बुज़ुर्ग ॾाढो कुंडे पंहिंजी माने को काथे हां उहा हुन जी सतार जी महिरबानी आहे जो मुंहिंजा गुनाह ढकियो वेठो आहे मुंहिंजी ख़बर हुजे हा त तूं मूंखे हथ ॾियण लाइ तयारु न थी हा
तॾहिं मां पढ़ी सतुर कर सतार उघारी आहियां ढक जे ढकनहार ॾेई पांदु पनाह जो बसि उहो कचहरी में तकीर विसरी वई चई ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयुसि तुंहिंजे दर सुभाणे ॿिया दर ॿियनि खे ॾेई कंहिंजे दर आयुसि चओ न त पंहिंजे दर ते अचण जी पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां ओलह मुंहुं करे त सुम्हंदो बि कोन्हे हल कीअं त पादर हणंदी हुते मलाइक पोइ मूंखे न चइजांइ त साईं तो मूंखे कोन ॿुधायो मां पंहिंजो हक़ अदा करे थो वञा चई ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयुसि तुंहिंजे दर सबा जा सोरठ वर का मुंहिंजी कर आशिक़ अब्दुल लतीफ़ चए भला भेरे भर पालो पांदु पेनार जो अरे तूं केरु थींदो आहे मुंहिंजे हुज़ूर खे थो चई अलाह तुंहिंजा हथ भञे तबत यदा अबी लहब व तब अलाह तुंहिंजा ॿई हथ भञे अलाह तोखे तबाह करे मां अगना अन्हु मालुहु व मां कसब जेको माल कमाई इहो तुंहिंजे कम में न अचे अॻिते हलां वञा सॼो सूरत पढ़ां सॼो क़ुरान मञींदा आहियो सॼो बसरियत जो आयत बि मञींदा आहियो हिते मौला जी से मुंडी पई थी लॻेसि चओ हा अलाह खे त इहा आयत क़ुरान में से नाज़िल न कर कुल सुब्हान रब्बी हल कुंतु इल्ला बशरर रसूल विच क़ुरान साईं सिपारो 15 विच क़ुरान साईं सूरत बनी से ॾहों रुको ते पूरो थो थिए ख़बर ही न मता है शरारती अचे क़ुरान मां चोरी करे विच क़ुरान मुंहिंजा मदद सॼा कागज़ चोरी न कजो विच पेटीअ में सुभाणे अलाह थांव ॿाहिरि पिया आहिनि हंध ॿाहिरि पिया आहिनि बिस्तरा क़ीमती शइ माण्हू लिकाए रखंदो आहे त सॼो क़ुरान क़ीमती सही त अलाह इहो वरी विच क़ुरान में रखियो मञींदा आहियो त ठीकु आहे त मूंखे ॾियो त मां खणी वञा ॻाल्हि सची आहे मां अगना अन्हु मालुहु व मां कसब जेको कमाए हिन खे कम में न अचे अॻिते पढ़ां थी सयस्ला नारन सही फ्यूचर टेंस अथव तव्हां सम्झंदो ॿिया बि सम्झंदा सिंधीअ में सम्झाईंदुसि मुस्तक़बिल जे लाइ अन क़रीब इहो दाख़िल थींदो नार माना जन्नत में हा साईं बाहि वॾा वहाबी आहियो अलाह थो चए त बाहि में दाख़िल थींदो हथ अलाह भई भञंदुसि पाण बि तबाह थींदो घरवारी बि तबाह थींदसि वमरा अतूहु साईं इमरातुल अज़ीज़ पिया चओ वमरा अतूहु माना अबू लहब जी जेका रन आहे अबू लहब जी जेका जोया जेका रस्ते में कंडा पई फिटी करे अलाह तो चए हथ अलाह भञंदुसि मुला थो चए न सही उहे ॿांगरूं बची वियसि तव्हांजूं इहे ॿांगरूं त हथ में कोन्हनि न सयस्ला नारन जी त जन्नत जो पाणी थो मिले नार माना जन्नत जो पाणी साईं अलाह तो बाहि में दाख़िल कंदोमांसि हुज़ूर जो जेको मां चवंदो आहियां जेको हुज़ूर जी सुन्नत खां परे अलाह जी रहमत अलाह जी जन्नत खां परे मां मक़सद मीलाद तव्हांखे ॿुधाईंदुसि गुनाह थिएव ग़लती थिएव तौबा बि थियो कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी चओ था त असांजी अलाह सां मोहबत आहे उन जी कसवटी हिका ताबेदारी कयो मुहम्मद रसूलुल्लाह जी जीअं मां चवांव ईअं तव्हां कयो जीअं नमाज़ मां पढ़ां ईअं तव्हां पढ़ो जीअं रोज़ो मां रखां ईअं तव्हां रखो जीअं हज मां कयां ईअं तव्हां कयो जीअं ज़कात मां हुकुम कयां ईअं तव्हां अदा कयो अमाल बि ईअं अक़ीदो बि ईअं साईं तूं त मासूम आहे तूं त गुनाहनि खां पाक आहे असां साईं बशरी तक़ाज़ा साईं असां छा कयूं इत्तिबा तव्हां कयो युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां मोहबत बि कंदो व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह तव्हांजा गुनाह बि माफ़ करे छॾींदो सुभाणे अल्लाह चओ साईं मक़सद मीलाद इहो आहे साईं मिशन रसूल इहो आहे त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो ताबेदारी बणेस कोन थी मिशन बणेस कोन थो पैगाम मुस्तफ़ा बणेस कोन थो ताकि को जशन तजुर्बो वञी कजांइ सभु बुराई इन में हुजे सॼो साल वापार कंदो व्याज ते झंडियूं चार हई साईं वारा त जी फिरियल हई वरी उतर असांजे कजो ॾाढा
जी हने 10 है तोलो हने 13 है असाने एकड़ो वाइज करे मवादी था चवन त कुरान जा 40 80 पर मुला वाली असान जो मां छो घट छो थिया सी बाबा भिटाए जो सालो बाद कुरान असाने हर से तक करे भिटाए जो सालो छा है सजे कुरान में घणा सी पर 3 है अब दु घणा थींदा 15 3 है 15 है हो तो जे 40 है हेल मुआवत जो डाटी हने 10 है तोलो हने 13 है असाने एकड़ो जो ते हालानी मेले ते मस्करो सफू मस्करो बुधो हुंदो पे तो वडो पड़ी पछाड़ी जो एड़ो धारो हण जो पिण ही पूरो न पवे एड़ो कूड़ हण जो शैतान रही वने रब तो जे कुरान जी हिफाजत मां कई केर तो करते हिफाजत ए हुजूर ते सुन्नत जी हिफाजत अल्लाह करिया सही कहीं करिया सही दुआ कर अल्लाह कदर करण जी तौफीक अता फरमाए आमीन अल्लाह मेहर सही मा क़दर अल्लाह हक़ क़दरिही इन्न अल्लाह लक़वियुन अज़ीज़ वमा क़दर अल्लाह हक़ क़दरिही वल अर्ज़ु जमीअन क़ब्दतुहु यौमल क़ियामति वस समावातु मक़विय्यातुन बियमीनिही सुब्हानहु व तआला अम्मा युश्रिकून तो कदर वारा कमिथिया खोटा खरीदार सुभान अल्लाह साईं कदर वारा मां साईं ता हटे पढ़ी कंदो ता बैठो मां पियो हलो दोस्तां जी दुआ सां कदर वारा कमिथिया खोटा खरीदार हीरे ऐं जवाहिर जी के साल कलहदा सार आशिक अब्दुल लतीफ ते के लोह कुटन लोहार तन के कहिड़ो कदर सोन जो तो सजन तू मछड़े जाऊं जिया तुझे आसरे कहजे आसरे आयूं साईं चओ न अल्लाहु ला इलाहा इल्ला हु व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून सजन तू मछड़े जाऊं जिया तुझे आसरे सभई पारूं सूरजूं हिक लहज़े मंझिल तेज आशिक अब्दुल लतीफ चे हिक तू न मुंह मटे दिव्यो मुल्क मटियो ता घोरियो सुभान अल्लाह न थो चई बुजुर्ग ता हजा चन ना मुजो तो कोने न सही मकसद मीलाद मुस्तफा सही हिकड़ी आदत तरी आई सही जते सूरत यूसुफ बुधायो मां कुल हादिही सबीली अदउ इलल्लाह अदा तो नालो बिसरियो हिकड़ो दफो जिंदगी में वजीर भावती गची और हिकड़ो दफो जिंदगी में जब छोकरा मेरी दिल खड़ी मुखा तो तकी नहीं कान करे यार हम बटो दिल खड़ी हो कई तकी नहीं हेड़ो शायद तो पीए वने मोदे पाकिस्तानी कानून कार्रवाई थी वने और मिशनरी साल बुधाया वसाई मकसद मिलाद मुस्तफा बुधाया वने कुल हादिही सबील जज़ाकल्लाह बंजा अबिल हसन फल हो अशुल सालिहा हिकड़ी नेकी कंदो त 10 सुभान अल्लाह हज़रत अली साहिब मक्की घर में आयो को डाढू फकीर आयो बाहर दर खड़काए अल्लाह ने नाले डाढू खणी मोकली सुभान अल्लाह तावल तो से असा पाण बुखती आयूं ता के जो सलाह के घरी देर थी तो नबी साईं जन पट डाढू आया जो अली के घर दे सुभान अल्लाह उन साहब ये भोग तो हिकड़ो खणी खीसे मेरे को नव दई आयो सुभान अल्लाह चओ न घणा 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 नव दई आयो साईं ता जा अली साईं सी करे 4 बजे मुंजा कोन रखे सुभान अल्लाह न थो चई सुभान अल्लाह चदो कोन घरो दो मां यार हुन गरीब के जो जे तो इंतजाम कयो हा बरी वो बाहर फोटी बरी जगनी सच तो मुंजा कोन रखे सुभान अल्लाह ओने ठने खीसे मां कदी सिता की ये समझो हे बजी खबर चला पान कुरान वादी वाजो तो हिकड़ी नेकी कर सदा सुभान अल्लाह मां हिकड़ो नो 10 तो मिलन ना मिला 10 का दियो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालहा चंदे जो बुधाए तो वने यार अच्छा याद कर असा तायो अटकल वारा साईं अटकल वारा साहबा तो सोना हुआ जिन तन मन धन बच्चा बार आल औलाद महबूब के कदम ता कुर्बान करे सुभान अल्लाह जाओ जैसुल उसद कुरान में बाकी आयो मानी दुस जेको मुके याद इंदो
तंगीअ जी लड़ाई हुजूर कंदे जो ऐलान कयो सुभान अल्लाह सईदना उमर फारूक फरमायो त मूं वटि माल घणो हो मां चयो त हिन दफ़े वारो आहे अबू बकर खां भला हिकिड़ी नेकीअ में त गोई खणी वञा सुभान अल्लाह ऐं हे वरी जशन ते ॾी सकंदी हिन 7 गढ़ कढिया मां 50 गढ़ कढंदुसि तव्हां असां बुराईअ जे कमनि में हिक ॿिए सां रही सघंदा आहियूं सहाबा नेकीअ जे कम में हिक ॿिए सां रही सघंदा आहियूं सुभान अल्लाह हज़रत उमर फारूक जो त माल हुजे घणो हिकिड़ो माल अॻई घणो पूरो अधो कयो नबी साईं जन जे ख़िदमत में थे रखियो नबी साईं जन ख़ुशि पिया थियनि सुभान अल्लाह से माल घणो कुर्बान वञा हकीम नबीअ तुंहिंजे हिकमत जे मथां तुंहिंजी दानिश जे मथां सारी दुनिया जा सियाणा महबूब जे कदमनि तां मां कुर्बान करे छॾियो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम मां हुजा हां डूंगर हुजे आदा घणा पैसा आंदा ते ॿुधाए 5000 रसीद कटे ॾिए महबूब ऐं न चयो साईं फरमा अब क़ईत ले अहलिक कुर्बान वञा सोहणा हुज़ूर पुछो अदा हेॾो माल खणी आयो बचनि ॿारनि लाइ बि कुझु छॾे आयो कोन सम्झो था सोहणा फ़क़ुल्तु मिस्लुहु साईं अधु कयो अथमि जेको कुझु हो अधु पूरो कयो अथमि अधु बचनि ॿारनि लाइ छॾे अधु तुंहिंजे क़दम तां अबू बकर पहुतो ई कोन्हे मां ख़ुशि लॻो वेठो आहियां थोरी देरि खां पोइ उहो अबू बकर सिद्दीक़ आयो हैड़ी खणी जे हुज़ूर जी ख़िदमत में रखी सुभान अल्लाह चओ मां अब क़ईत ले अहलिक अदा अबू बकर कर ख़बर बचनि ॿारनि लाइ छा छॾे आए जे अब क़ईत लहुमुल्लाहु व रसूलुहु साईं जो कुझु हुयो घर में बुहारी ॾेई तो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि तां क़ुर्बान करण आयो हां घर में अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो हां अल्लामा इक़बाल खां दाह निकिरी वई साईं कि त परवाने को चराग़ बुलबुल को फूल बस सुभान अल्लाह परवाने को चराग़ बुलबुल को फूल बस सिद्दीक़ के लिए है खुदा का रसूल बस अबू बकर फरमाए तो मां रोई जो क़ुल्तु ला अस्बिक़ुहु इला शैइन अबदा अदा अबू बकर मुंहिंजी मजाल न है जो कंहिं नेकीअ जे कम में तो अबू बकर सिद्दीक़ खां मां कोई खणी सघां नारे तकबीर अज़मत मुस्तफ़ा अज़मत सहाबा सदाकत सिद्दीक़ अकबर अदालत उमर फारूक सखावत उस्मान गनी शुजारत हैदर कर्रार नारे तकबीर मुनो कलाक नारा नहीं चाहिए थींदो है त केरे टाइम पूरो थियो साईं दुआ अञा काथे अञा जंग जारी लगी पई आहे असां वटि आयो अब्दुल हमीद लुल्लू पोइ तकीर 2.5 कलाक कई पोइ जमात जे तंग थी वियो वरी असां वटि भोगाई थी साईं त उर्दू में तकीर करो वरी उर्दू में सुठो वरी कलाक ॿी तकीर करे ये साईं सिराकी जी तकीर करो वरी सिराकी में शुरू थियो 4.5 कलाक तकीर हुजे साईं दुआ मंगो जी कुरान तो पढ़ाव तो अञा कहिड़ी दुआ कयां दुआ पछाड़िए देखो पछाड़िए बुजुर्ग दो मैं कुरान तो पढ़ा पे दो जा आसमान के सितारे पता चल सुभान अल्लाह महबूब मोहम्मद मुस्तफा मोमिन जी अम्मा तुहजी मुहजी अम्मा आयशा सिद्दीका सुभान अल्लाह अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम हाफिज़ आलम जो अबो वेठो सुना कुरान में किथे भी लिखल कोन्हे तुझी मां जो नालो मरियमा तुझी मां जो नालो ज़ैनबा तुझी मां जो नालो ससुया किथे भी कोन्हे आए तो मूंखे ॾेखारे मुंहिंजो हाल नहीं वेठो सुभान अल्लाह ईंदड़ आचर में महफ़िल था कयूं पोयों तो डॉक्टर साहब सही जो दर्सो होॾे वियासीं हलिया मुर्दनि जी महफ़िल कई अथऊं दावत ॾेई था वञूं मुंहिंजी ॿुधव त ठीकु आहे जे न आहे मुंहिंजो प्रोग्राम त ठीकु आहे इंशाअल्लाह ईंदड़ आचर ते सूमर राति जीअं थींदी आहे महफ़िल जीअं थींदो आहे साईं आसमान जा जेतिरा सितारा हिन को तुंहिंजो ख़ुशि नसीब उम्मती अहिड़ो बि आहे जंहिंजूं नेकियूं एॾियूं हुजनि
मोमिननि जी अम्मा साईं तुंहिंजी मुंहिंजी अम्मा अलाह तो चए तुंहिंजी माउ इन जे क़दमनि जे हेठां जन्नत अथई सुभाणे अलाह हे वरी माउ जी रुॻो ॻाल्हि कंदी पीउ जी कोन्हे कंदी असांजा दोस्त भोॻाए जी पिणी भला धारे होठा जे पिणी हीअ ॻाल्हि कोन थो करे अम्मा जो हक़ आहे त अबे जो बि हक़ आहे न दुनिया जी माउ माफ़ कजो दुनिया जी माउ खे को घटि वधि ॻाल्हाए माण्हू छा चवंदो वॾो हलाली आहे यार सुधरियो आहे मोतबर आहे त वॾो वांदी आहे न भाउ ॾसी चाचे ॾसी मामे ॾसी मासीअ ॾसी पुफीअ ॾसी त इहा तुंहिंजी अम्मा आहे ऐं जंहिं माउ जे नाले रब थो अचे त दुनिया वारी माउ घटि अथई मोमिननि जूं अमड़ियूं नबीअ जूं घर वारियूं उन्हनि जो शान सभिनी खां मथे आहे साईं को तुंहिंजो अहिड़ो ख़ुशनसीब आहे जंहिंजूं नेकियूं आसमान जे सितारनि बराबरि हुजनि सुभाणे अलाह चओ मुला मोट आवाज़ करे मुला खुशहाल खान चट चुम वारो जशन आशिक पुट कि ॾिठई नबी साईं चयो नाम हा हसनात उमर का अदद नुजूम हदीस सच्ची आहे हदीस सच्ची आहे पर मतलब मुला गलत थो वठे हसनात उमर का अदद नुजूम समा नबी साईं फरमाईंदा हा मुंहिंजो ख़ुशनसीब सहाबी उमर अहिड़ो आहे जंहिंजूं नेकियूं आसमाननि जे सितारनि खां मथे आहिनि हाणे मुआज़ वटि वियुसि कि माना त नबीअ खे ख़बर हुई त आसमान जा सितारा हेतिरा आहिनि सम्झो ॻाल्हि आहे कंदा हला पिनर न सेखारियां आसमान जा सितारा हेतिरा आहिनि उमर जूं नेकियूं हेतिरियूं आहिनि तॾहिं त नबी साईं चयो हा हा मूंखे ख़बर आहे आसमान जा सितारा हेतिरा ईअं आहे इहा कसरत जी माना आहे त माना घणाई तव्हां असां बि चवंदा आहियूं अब्दुल्लाह बिन उबय बिन सलूल मुनाफ़िक़ हो उन जो पुटु सहाबी हो हुज़ूर खे अर्ज़ कई साईं बाबो उमर इहा महिरबानी कयो भला हाली जनाज़ो पढ़ायोसि सहाबा वरी झलेनि पिया था استغفر لهم او لا تستغفر لهم ان تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم अलाह तो चए मुनाफ़िक़ जे लाइ जंहिं तुंहिंजी पाक दामन बीबी आयशा जे बारे में जंहिं इल्ज़ाम तराशी कई तूं इन लाइ माफ़ी घुरी या न घुरी इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन जे तूं इन लाइ 70 दफ़ा बि माफ़ी घुरंदे फलन यग़फिर अल्लाह मोड़ी वेला काॾे भॼी विया लन मुज़ारे जे मथां अचे त ज़ोरदार नफ़ी पैदा कंदो आहे माना हरगिज़ 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 अलाह हुननि खे माफ़ न कंदो सम्झो था की न अलाह छा चयो तूं इन लाइ बख़्शिश घुरी या न घुरी थकिया हो त मां बसि कंहिं मानी कोन खाराईंदो वॾा साल कोन थकिया 70 मरतन 70 दफ़ा बि बख़्शिश घुरो त अलाह माफ़ माना छा 71 दफ़ा घुरो त अलाह माफ़ कंदुसि माना केतिरा दफ़ा कसरत जे लाइ आयो आयशा सिद्दीक़ा रोई अर्ज़ कोठी मां त ख़ुशि थियसि त तव्हां चवंदो तुंहिंजे अबू बकर जूं नेकियूं एॾियूं आहिनि सुभाणे अलाह साईं पोइ अबू काॾे वियो असां तूं मलूल थी छा क़ुर्बान वञा उमर जूं सारी ज़िंदगीअ जूं नेकियूं हिकु तरफ़ अबू बकर जी हिकिड़ी राति वारी नेकी हिकु तरफ़ जो मूंखे खणी करे ग़ार ताईं पहुचायो हुई अलाह क़दुर कयो कोन कयो अल्लाह हाफ़िज़ मोड़ पढ़ियो ॾाढो पर मूंखां विसरी मां से अखियुनि सां ॾिसी आयो आहियां अॼु बि सोनहरी अख अलाह तोखे वठी वञे आमीन चओ आमीन सोनहरी अखरनि सां हदीस लिखी पई आहे मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह साईं फरमायो मुंहिंजे मिंबर ऐं हुजरे दरमियान जेका बि जॻह जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे हुज़ूर फरमायो मुंहिंजो रोज़ो जन्नत आहे अबा अथव ईमान हुज़ूर रोज़ो छा आहे साईं अबू बकर आहे उन में कोन अल्लाह उमर उन रोज़े में आहे कि न साईं फरमायो त मनसार क़बरी फजबत लहू शफाअती जेको मोमिन मुशरिक न हुजे ईमान जी अख सां ईमान जी ऐनक लॻाए मुंहिंजे रोज़े जी हिकिड़ो दफ़ो ज़ियारत करे साईं फरमायो शफाअत उनजी मुंहिंजे मथां वाजिब आहे मां उनखे वठी करे जन्नत में पहुचाईंदुसि अरे हिकिड़ो दफ़ो मूं जहिड़ो गुनहगार ॾिसे अॻे
अक़ीदो ईमान सारी कायनात ग़लत थी सके थी, महबूब जो फरमान ग़लत थी नथो सके। हिकिड़ो दफ़ो ज़ियारत करे उन जे मथां शफ़ाअत वाजिब, जेके सॼी ज़िंदगी महबूब सां गॾु जिन साथ ॾिनो, तन मन धन बच्चा ॿार महबूब तां क़ुर्बान कयूं। जो जा मांगो तो जा हासिल, जो सर मांगो तो सर हासिल, नहीं जब निकले जुबान से मेरी तो कटवा दो जुबान मेरी। असांजो अक़ीदो ईमान मां के तुझा महबूब फरमायो ला तमस्सन नार मुस्लिमन रआनी औ रआ बरआनी। मुंहिंजो दोस्त बरो चकन अची हिसाब और ॿिए ॾिसो ॾिसे ला तमस्सन नार मुस्लिमन रआनी औ रआ बरआनी। साईं फरमायो उहो मोमिन जंहिं मुस्तफ़ा जी ज़ियारत कई उनखे जहन्नम जी बाहि वेझो न वेंदी। मूंखां बजट पुछे अबू बकर उमर जो एहसान कयो आहे, तूं ई थो पुछी। अरे जेको अबू बकर उमर खे ॾिसे उनजे मथां बि जहन्नम हराम आहे। मां नथो चवां हुज़ूर चयो अबू बकर उमर उस्मान हैदर सवा लख सहाबा जी जंहिं ज़ियारत कई सभु चओ त उनजे मथां जहन्नम जी बाहि हराम आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे, हुज़ूर जो फरमान आहे हिकिड़ो दफ़ो हुज़ूर जी ज़ियारत करे उनजे मथां जहन्नम हराम। सुभान अल्लाह। जेके अॼु ताईं भाकुर में सुता पिया आहिनि अलाए काॾे वॾा त तुंहिंजा कोन हा, तूं अलाए कंहिं बुछड़ी सोबत में बुछड़ो थी वई बेटा ये मैं कि तो दूर इतनी खान जिन जी ना है मुहर मली रडे। अल्लाह जो कुरान न थो वणे से, मक़सद मीलाद न थो वणे से, हुजूर जी सुन्नत शरीयत दीन न थो वणे से। हे पुटो आशिक़ रसूल कि तो दूर इतनी खान जिन जी ना है मुहर मली रडे। पखात ने पाप ने खा परे पराहूं अड आशिक़ अब्दुल लतीफ़ ते छांगतनी जी छड जके धनारूं धार सुभान अल्लाह। बाद में पढ़ी जलाएगी क्या उसको नारे जहन्नम जो इश्क़े रसूल खुदा में जलाए। मुझो सुना अॼु अक़ीदो ईमान महबूब जंहिं जगह ते आराम फरमाए रहियो आहे इहा जन्नत है। अञा ॿियो लफ़्ज़ चवां, असांजो उलमा जो अक़ीदो आहे, उलमा देवबंद जो अक़ीदो आहे, असां अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे। उहा जगह जंहिं जगह ते महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आराम फरमाए रहियो आहे उहा जगह शान में खुदा जे काबे खां मथे आहे, खुदा जे अर्श आज़म खां मथे आहे। अबू बकर बुन में आहे कि न, उमर बि आहे कि न। अल्लाह वर अजीब लफ़्ज़ चयासीं अगर फिरदौस पर रूए ज़मी अस्त, अगर फिरदौस पर रूए ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त। के दुनिया में तोखे जन्नत ॾिसणी आहे, किथे बि जन्नत कान्हे, महबूब जो रोज़ो इहा जन्नत आहे। हिकिड़ो लफ़्ज़ तुरी आहे, इजाज़त हुजे त चवां मिनहा ख़लक़नाकुम। मुंहिंजे अबे जाफ़र सादिक फरमायो साईं, मां जाफ़र सादिक जो पुटु आहियां। कंहिंजो? जाफ़र सादिक। तव्हांखे आहे न अलाए यादि? मूंखे कुझु टाइम पंहिंजो सजरो अलीअ ताईं यादि हो, अञा बि लिखियो पियो आहे जाफ़र सादिक पुटु मोहम्मद बाकर जो, मोहम्मद बाकर पुटु इमाम ज़ैनुल आबिदीन जो, इमाम ज़ैनुल आबिदीन पुटु इमाम हुसैन जो, इमाम हुसैन पुटु आहे हज़रत अली जो। सुभान अल्लाह। अस इन करे असांजा सैयद के हुसैनी सॾाईंदा आहिनि, के जाफ़री वरी पोइ पर असां इमाम मूसा काज़िम जो औलाद आहियूं, काज़िमी बि सॾाईंदा आहिनि, मुंहिंजा ख़ुदि माइट सॾाईंदा आहिनि। पोइ इमाम जाफ़र सादिक थो फरमाए त मिनहा ख़लक़नाकुम। सुभान अल्लाह। हाँ तो मूंखे बरोबर हमारा खाराईंदे मिनहा ख़लक़नाकुम। सुभान अल्लाह। वफ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। हज़रत गुलाम नसर इशा रहमतुल्लाह अलैहि असांखे पढ़ाए सेखारे विया। माण्हू मरी वञे टिनि भितरनि ते इहा आयत पढ़ी 3 दफ़ा मस्जिद जे सरहाने रखंदा कयो। इंशाअल्लाह इहा क़यामत ते ज़िक्र कंदी रहंदी। मिनहा ख़लक़नाकुम। अबो मुंहिंजो थो चए जाफ़र सादिक आहे कंहिंजो अहिड़ो अबो त मूंखे ॾेखारे। मुंहिंजे अबे मोहम्मद बाकर जहिड़ो अबो आहे कंहिंजो त ॾेखारे। मुंहिंजे अबे ज़ैनुल आबिदीन जहिड़ो अबो कंहिंजो आहे त मूंखे ॾेखार। मुंहिंजे अबे हुसैन शहीद करबला जहिड़ो कंहिंजो अबो आहे त मूंखे ॾेखार। मुंहिंजे अबे अली मुर्तज़ा जहिड़ो कंहिंजो अबो आहे त मूंखे ॾेखार। न त मुंहिंजी ॻाल्हि मञी वञे। अॻे त चवंदा हुआ असां ॾिठोसीं हिकिड़ो सैयद जो ॾिठोसीं क़ुरान साईं चवंदा हुआ न। हाणे वरी तुंहिंजे काठ जी उनी न थींदी, सैयद सुनी न थींदी। मां 83 ॿारहं पढ़ी वञा ॼट जी पई किक वहंदी। जीअं मोहारो थींदो आहे माल खे ॿधंदा आहियोसि, हुनखे बि का ॿध
कजे मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा साईं फरमा इन्हें ज़मीन मां पैदा कया विया हो व फीहा नुईदुकुम वरी मोटी इन्हें ज़मीन में वेंदव व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा ॿियो दफ़ो वरी इन्हें ज़मीन मां जेरो करे तव्हांखे उथारे ॾींदो मां लफ़्ज़ ॿियो थो चवां ख़ुदा करे मूंखे सम्झाइणो अचे मुंहिंजे अबे इमाम जाफ़र सादिक़ फरमायो मरण खां पोइ माण्हू जंहिं जाइ ते दफ़न कयो वञे सम्झो था सही मरण खां पोइ माण्हू जंहिं जाइ तां दफ़न कयो वञे उन जो ख़मीरो उन जी पैदाइश जी मिटी उन जॻह तां खयल आहे चओ सुभाणे अलाह भला सम्झाए सम्झी त वियो हुते नथो सम्झी त सम्झाए सुभाणे अलाह सही सम्झो छा चयो मरण खां पोइ माण्हू जंहिं जॻह ते दफ़न थिए पूर जे हुन जी पैदाइश जी मिटी हुन जो ख़मीरो उन जॻह तां खे हूंदो आहे सम्झी वियो अबू बकर किथे दफ़न थियल अल्लाहु अकबर अलाह हिदायत करे उमर किथे दफ़न थियल आहे महबूब जे रोज़े में जेको महबूब पाण चयो मुंहिंजो रोज़ो न आहे हा जन्नत आहे अरे तूं असां अलाह महिरबानी कंदो जन्नत में हलंदासीं चओ इंशाअल्लाह अलाह फज़ल कंदो अलाह महिरबानी कंदो अलाह इनायत कंदो तव्हांखे जन्नत कान खपे छा इंशाअल्लाह भले जंहिंखे जन्नत खपे उहो हथ मथे करे मां ईद में कई तकरीर जन्नत कंहिंखे खपे सभिनी हथ में हिकिड़ो खणे ई कोन पियो चओ सुभाणे अल्लाह अब सभई था चवनि जन्नत खपे त हुनजे गुज़ार जो नालो हो जन्नत जी हिते ई पथरियूं पुॼाए छॾियूं साईं वरी उते बि जन्नत आहे अब तव्हां बि अहिड़ा सड़ियल आहियो छा फकीर सैयद हा यार सची कजो जहिड़ा सड़ियल मां ॻाल्हि कयां थी बेइज़्ज़त ॾियव भला अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस भला ॾियव जन्नत जा 8 दर्जा आहिनि महबूब फरमाए जन्नत जो आला दर्जो आहे त जन्नतुल फिरदौस आहे कहिड़ो आहे हुन वटि त कमी आहे कान न रब खां घुरंदा कयो त जन्नतुल फिरदौस ॾींदो करे ऐं रब खां दुआ घुरंदा कयो बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾींदो करे नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नगर नगर गली गली नगर नगर गली गली जो न माने 4 यार जो न माने 4 यार नारे तकबीर संगालिया समझियो तहां असां अल्लाह जे फज़ल सां जन्नत में हलंदासीं इंशाअल्लाह मां ॾिस के बुख शरीफ में हज़रत मौलाना फज़ल कुरैशी रहमतुल्लाह अलैहि दरगाह ते तक़रीर करे फकीर मुंहिंजा शाहिद आहिनि असां मदरसे नालो हुसैन गुलाम मुतसक़िन शाह पंहिंजे मुर्शिद मौलाना फज़ल जे नाले सरदार फज़ल रखियो फकीर साहब ईअं मां उते तक़रीर के मदरसा त बाबा उही फज़ल ई सुभान अल्लाह मुंहिंजो त सची ॻाल्हि तव्हां महिरबानी कई आहे मूंखे पंहिंजे अॻियां विहारो थोरो क़ुर मुंहिंजे अॻियां मां त सुन टको न लहा बसरनि जे खलनि जो पाव न लहा अलाह जे फज़ल में उमेद आहे चओ न अलाह वारे अजीब लफ़्ज़ किया कि बहा ए ख़ेश में दानम बनी में जौन में अरसद सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मौलाना मोहम्मद उमर पालनपुरी को ॿुधाया विया ॻाल्हि पोइ तक़रीर करे मौलाना जो मां मुख़्तसर तक़रीर कंदुमि तक़रीर जो शुरू की त बस ई न करे सुभान अल्लाह मूं वांगुरु पाण ई साईं जो महिरबानी कयो कुझु तवजो हटायो त मां तक़रीर बस कयां न सो तव्हां बि कुझु तवजो हटायो या वठी कयो मानी त पोइ भला वक़फ़ो थिए त बहा ए ख़ेश में दानम बनी में मां 2 महीना कराए रहियो आहियां सॼी बाहि हिते कढी वञा ओ बनो बहा ए ख़ेश में दानम बनी में जौन में अरज़त अलावा मूंखे पंहिंजी क़ीमत जो पतो आहे मूंखे पंहिंजे बदआमालनि जो पतो आहे मूंखे पंहिंजे नाफ़रमाननि जो पतो आहे टको न लहा असुल बसरनि जे खलनि जो पाव बि न लहा अगरि तूं फज़ल फरमाई बहायम बेस बहा करदद जेकॾहिं तूं महिरबानी करे माफ़ मूंखे करे छॾी पोइ त मूंसां माण्हू सभु चुकंदा न सही असां छा आहियूं साईं चओ न फज़ली
पढ़ा कुरान भला वो वेठो आहे वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु अल्लाह तो चे नबी जे सहाबा खे तो मुंहिंजी ॻाल्हि न आहे साईं जो महबूब जी अल्लाह ड्यूटी रखी आहे वञ ज़की हिन महबूब तुंहिंजी ड्यूटी आहे मक़सद मीलाद इहो आहे तुंहिंजी बाइसत रसूल जो मक़सद ई इहो आहे त तूं अची सहाबा खे पाक करे चार हमायत अहिड़ियूं इन आयत जूं चार हम मतलब आयतूं आयूं सुभाणे इंशाअल्लाह हयाती आहे वलौला फज़लुल्लाह थोड़ा पूछे वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदन वलाकिन अल्लाह युज़क्की मन यशा अल्लाहु समीउन अलीम अल्लाह जो जेकॾहिं फज़ल न हुजेव अल्लाह जी रहमत न हुजेव अल्लाह तो फरमाए मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा हरगिज़ हरगिज़ तहां मां हिकिड़ो बि पाक थी न सघे इन करे रब खां छा घुरिजे साईं फज़ल फज़ल छा अदुल अदुल छुटा उन को फेरो कजे फज़ल जो मुंढोला कीअं अथसि जेकी मंझि अॼु मां क़ुरान आयत पियो थो पुछां त मां क़बुल ॿुधायो जेकी मंझि जहान से सभु तारीअ तगन तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कभी कान आशिक़ अब्दुल लतीफ़ चए अदुल छुटा उन को फेरो कज फज़ल जो वाह कर अल्लाह पंहिंजो फज़ल करे मां तव्हां खां थो पुछां भला जे अल्लाह फज़ल करे हिन प्रोग्राम बुज़ुर्गनि आलिमनि जे बरकत सां तव्हां असांजा गुनाह माफ़ करे जन्नत में पहुचाए छॾे त हुन खां को पुछण वारो आहे अंधा तुंहिंजे ख़्याल थो वञे छा हां सेबाना बि उन जा आहिनि न पैदा बि उन कयो आहे घुरूं बि उन खां था जेकॾहिं उहो असांखे माफ़ करे बाबा कंहिंजे घरां वञे त उहो खणी एतिराफ़ करे कुल हादिही मक़सद मीलाद सही रहिजी थो वञे कुल हादिही सबीली अदू इलल्लाह मुड़ा थो चए त मुंहिंजे कढ हलो मवाली थो चए त मुंहिंजे कढ हलो ऐं हो बुख जी पार उहो बि थो चए त मुंहिंजे कढ हलो असां त चवंदा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे कढ हलो फत बि उन जी माना इहा आहे न से महबूब चयो महबूब तूं चओ त हादिही सबीली ही आहे मूं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो रस्तो महबूब जो रस्तो ॿुधायांव आस्ते आस्ते करे हा उथंदा वञो मां थोरो चकर बकर लई चाहे मां बीठा हादिही सबीली साईं कीअं हाफ़िज़ साहब अदू इलल्लाह महबूब तूं पाण ऐलान कर त ही मुंहिंजो रस्तो आहे मां माण्हुनि खे सॼां चवनि अलाह जे तरफ़ हुज़ूर जो रस्तो इहो अथव मां त कंहिंखे ख़बर कई यार तव्हां पियो थकिजी ड्राइवर खे मां चयो आहे हली मोटी था अचूं सॼो ॾींहुं विञाए वञे असां मोटूं कोन था कहिड़ो से रस्तो आहे हादिही सबीली अदू इलल्लाह महबूब ही मुंहिंजो रस्तो आहे त मां माण्हुनि खे सॼां अलाह जे तरफ़ काॾे साईं बसि चओ त मां त केॾे ख़तमु करे ध्यानु नथो ख़ासि करे साहिब काॾे हलो था तव्हां गाॾी आहे मूं वटि अघु भरो करे चयव वेहो यार ॿ मिंट वेहो मां बसि थो कयां भले घणो करे बुज़ुर्ग अची विया हाणे हारून वञनि था पिया साईं अची विया माशाअल्लाह हादिही सबीली साईं हे मां रोह थी विया तव्हां महिरबानी कयो अदू इलल्लाह मक़सद मीलाद इहो आहे महबूब जो त मुंहिंजो रस्तो इहो आहे त मां माण्हुनि खे सॼां अलाह जे तरफ़ कंहिंजे तरफ़ मौज़ूअ मुंहिंजा सभु रहिजी विया भेटाए जे पेट सां खणी ख़तमु कयां वहदहू ला शरीक लहू इहो बिहाइज बी सुभान अल्लाह वहदहू ला शरीक लहू इहो बिहाइज बी खटिया हाराई हंध तुंहिंजो हीउ आशिक़ अब्दुल लतीफ़ चए पाण ई चवंदई पी भरे जाम जन्नत जो मूं वटि आहे खंजीर साईं अची वियो महिरबानी कई साईं जी
तूं चओ अलाह हिकिड़ो वाई नील सार तूं चओ अलाह हिकिड़ो वाई नील सार तन में या त केर कण कोन पढ़ी हाणे रठ खणी वेठो आहे तन में दंद तवार सदा सुपेरियनि जी आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए बुज़ुर्गनि जी आमद बुज़ुर्गनि जी सोहबत बुज़ुर्गनि जे बयानात मां अल्लाह ताला मूंखे मुस्तफ़ीज़ फरमाए तव्हांखे मुस्तफ़ीज़ फरमाए खां जेको को ग़लति लफ़्ज़ निकिरियो आहे अल्लाह ताला मूंखे माफ़ करे तव्हां बि मूंखे माफ़ कयो अस्सलामु अलैकुम यार मां